नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त केपरो मां खबर ॾींदाणो तो वफ़ाक़ी हुकूमत पारां पेट्रोल की कीमतुनि में वाह सबब शहरी परेशान। केपरो जी शहरनि वधंदड़ पेट्रोल जे अघनि खे रद्द करे छॾियो। केपरो जी शहरियुनि जो चवणु आहे त महांगाई अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। उन मौक़े ते केपरो जे शहरनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त भाई करे छॾी आहे मुल्क में यार। असां ग़रीब माण्हू रोज़ानी कमाए रोज़ानी खाइण वारो पेट्रोल एतिरो महांगो करे छॾियो आहे इमरान ख़ान। घर में अटो कोन वठी सघूं था, पेट्रोल कीअं वठूं भला? एतिरी तबाही करे छॾी असांजी साईं। महांगाई उरूज ते अची वई आहे। पेट्रोल डीज़ल जूं क़ीमतूं रोज़ पियूं वधनि डेली। हर माण्हू लाइ तंगी ॾाढी आहे। हर शइ जी क़ीमत वधे पई। भाण आहे, दवा आहे, ज़मीनदार लाइ बि मसइलो आहे त मज़ूर लाइ बि मसइलो आहे। दिहाड़ी उहा साॻी मज़ूरी 500 रुपया आहे। हाणे 500 रुपये मां उहो वीचारो ग़रीब छा वठे? खंड 105 रुपया किलो थी वई आहे, घी 300 रुपया किलो थी वियो आहे, दाल 250 रुपया किलो थी वई आहे। हाणे उन 500 रुपये में छा वठी अची पंहिंजे बचनि खे खाराईंदो? महांगाई तमामु जाम आहे। अॼु 3 साल थिया आहिनि, डबल महांगाई थी वई आहे। ईअं सम्झो 100 अर्जा ते 200 रुपया हर शइ एतिरो वधी वई आहे। सो साईं मज़ूरी में कोन इज़ाफ़ो थियो। 500 रुपया दिहाड़ी आहे, तारीख़ ते तगारीअ ते कमाइण वारो माण्हू। मूं राज़े सां गॾु हिकिड़ो हींअर फ़क़ति जेको माण्हू हले थो उनजी दिहाड़ी 500 रुपया आहे। हाणे महांगाई डबल थी वई आहे। दिहाड़ी साल 2 पहिरीं 500 रुपया आई त हींअर बि 500 रुपया आहे। हाणे उहो 500 रुपया में पूरी कीअं करे? महांगाई डबल थी वई आहे। दिहाड़ी उहा ई आहे ग़रीब जी। पघार ते जेको माण्हू रहे थो उनजो 5000 8000 रुपया महीनो आहे। ख़र्च डबल थी वियो आहे। हाणे उहो 8000 महीने में जा हाणे 3000 रुपया मण 3200 रुपया मण अटो रसी वियो। हाणे पंहिंजे बचनि लाइ अटो वठे या खंडु चांहि वठे, बीमारी जी करे सीमारी जी करे छा करे? जाम महांगो थी वियो आहे। पहिरियों 110 रुपया 100 रुपया लीटर हो, हाणे 120 रुपया ते रसियो आहे। इमरान ख़ान खे अपील आहे त इहो कुझु पैसा घटि कया वञनि। ऐं जाम तेल महांगो थी वियो आहे। असां जाम महांगाई थी वई आहे। कमु जाम घणो थी वियो आहे। हाणे असां तेल जेतिरा पैसा न आहिनि एतिरो असां तेल जेतिरो भराए सघूं। पेट्रोल जा कुझु रेट कुझु पहिरीं कुझु ॾींहुं कुझु सही हुआ, पर हाणे असीं ॾिसूं था त पेट्रोल जीअं वधियो आहे त जेके आम दरख़्त जूं जेके बि शयूं आहिनि उहो माशी तरह असांखे चिपण जे लाइ असांखे जेके हुकुमरान वेठा आहिनि, मुसरत जेके असांजे मथां कया विया आहिनि, असां सम्झूं था वॾे में वॾा ज़ालिम जेके आहिनि। अलाह ताला यज़ीज़ पैदा कोन कया आहिनि, ज़ालिम पैदा कया आहिनि। हीअ वॾा ज़ालिम यज़ीज़ खां बि चढ़ी विया आहिनि शायदि। ऐं हिननि खे आवाम सां को सरोकार कोन्हे। आवाम जी हींअर हालत इहा आहे कि जेको मोटरसाइकिल ते वीचारो ग़रीब मिस्किन फेरी ते वञे थो उहो 200 रुपया लीटर तेल कीअं भराए? उनजी हालत अहिड़ी हालत थी वई आहे कि ग़रीब माण्हू तक़रीबन तेल गैस खाधे पीते जूं जेके शयूं आहिनि उन्हनि मुतासिर करे छॾियो आहे। ग़रीब जी मदद करण जे लाइ सिर्फ़ु अल्लाह खां सवाइ ॿी का वाट कोन्हे। की हुकूमत बिल्कुल फेल है। गरीब आदमी का जीना बहुत मुश्किल है। इस वक्त तेल बढ़ने से हर चीज़ पे असर पड़ रहा है और बहुत ज़्यादा महंगाई हो गई है। किरायों में, गाड़ियों में, खाते पीते की चीज़ों में महंगाई बेइंतहा हो चुकी है और गरीब आदमी का जीना बहुत ही मुश्किल है। और इन हालात में यानी कि इमरान खान को भी सोचना चाहिए, हुकूमत को भी सोचना चाहिए कि गरीब आदमी का कुछ पुरसान हाल हो, महंगाई को ख़त्म किया जाए और इस हिसाब से गरीबों का जीना बेहतर हो सके। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।